बिशाह सरवरी जमाई जे रूहानी पेशवा मखदूम जमील उज़्ज़मा JPS नदीम डाहिरी जे भाइरनि जो शानदार वलीमो लतीफ़े मैरिज हाल भिक्षा में थी गुज़रियो, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें गुलनि जी वर्खा सां सरवरी जमाई जे रूहानी पेशवा मखदूम जमील उज़्ज़मा पीर ऑफ भिक्षा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी, सियासी समाजी अॻवान हाजी शहज़ाद मेमण सैयद मुमताज़ शाह, मीर मुसरत जाफ़री समेत ॿियनि अहम नाले वारी शख़्सियतुनि जो शानदार नमूने इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते नदीम डाहिरी जो चवणु हो त सियासी समाजी अॻवान मुंहिंजे सॾ में कुर्ब जा क़दम भरे मूंखे मान शान इज़त बख़्शी आहे ऐं सभिनीनि मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि जो निहायती थोराइतो ऐं शुक्रगुज़ार आहियां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।